अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुनाफिक मर्द ऐं मुनाफिक औरतूं सभु हिक ॿिए जहिड़ा आहिनि। हू बदीअ यानी बुछड़ियुनि ॻाल्हियुनि जो हुकुम कनि था ऐं नेकीअ यानी चङियुनि ॻाल्हियुनि खां रोकीनि था ऐं पंहिंजूं मुठियूं भकोड़े बंदि रखनि था ऐं अल्लाह जी राह में ख़र्च नथा कनि। उहे अल्लाह खे विसारे वेठा आहिनि, तंहिं करे हू बि खेनि विसारे चुको आहे। बेशक मुनाफिक ई फासिक आहिनि, यानी बेदीन, नाफरमान, सरकश ऐं दायरे इस्लाम खां ख़ारिज आहिनि। मुनाफिक मर्दनि ऐं मुनाफिक औरतुनि ऐं काफ़िरनि लाइ जहन्नम जी बाहि में दाख़िल करण जो वाइदो कयो आहे, जंहिं में हू हमेशा रहंदा ऐं इहा सज़ाई संदनि लाइ बस काफ़ी आहे। ऐं अल्लाह मथिन लानत फिटकार विधी ऐं उन्हनि लाइ हमेशा रहंदड़ अज़ाब हूंदो। ए मुनाफिको, तव्हां बि उन्हनि वांगुर रहियो जेके अव्हां खां अॻु में हुआ। उहे तव्हां खां वधीक सघारा ऐं माल ऐं औलाद जी घणाईअ में बि वधीक हुआ। पोइ हुननि दुनिया मां खूब फ़ाइदो वरितो ऐं तव्हां बि दुनिया जी ज़िंदगीअ मां पंहिंजे हिसे जा खूब मज़ा माणिया, अहिड़ी तरह हुननि माणिया हुआ। ऐं अव्हां बि अहिड़नि अजाइनि बहसनि यानी तकरारनि ऐं फिज़ूल ॻाल्हियुनि में पइजी विया आहियो, जहिड़ी तरह उहे फिज़ूल बहसनि में पयल हुआ। इहे उहे आहिनि जिन जा समूरा अहमाल दुनिया या आख़िरत में चट थी विया, यानी कई कमाई ज़ाया थी वई ऐं उहे ई खसारे वारा आहिनि। छा उन्हनि खे उन्हनि माण्हुनि जूं ख़बरूं न पहुतियूं आहिनि जेके इन्हनि खां अॻु गुज़री चुका आहिनि, जीअं नूह अलैहिस्सलाम जी क़ौम, आद ऐं समूद, इब्राहिम जी क़ौम या मदीन जे रहाकुनि जी ऐं उन्हनि वसंदियुनि या ॻोठनि जी जिन खे ऊंधो कयो वियो हो। उन्हनि क़ौमनि वटि संदनि पैगंबरनि पधरियूं निशानियूं आंदियूं, पर पोइ बि हुननि हक़ जो इनकार कयो ऐं आख़िर उन्हनि ते खुदाई कहर नाज़िल थियो। ऐं अल्लाह अहिड़ो न आहे जो कंहिं ते ज़ुल्म करे, पर इहे पाण ई पंहिंजे मथां ज़ुल्म कंदड़ हुआ। ऐं मोमिन मर्द ऐं मोमिन औरतूं हिक ॿिए जा मददगार यानी साथी आहिनि। हू भलाई जो हुकुम ॾीनि था ऐं बुराईअ खां रोकीनि था ऐं नमाज़ खे क़ाइम कनि था ऐं ज़कात ॾीनि था ऐं अल्लाह ऐं संदसि रसूल जी हर हाल में पूरी पूरी अताअत यानी ताबेदारी कनि था। इहे ई आहिनि जिन ते अल्लाह ज़रूर पंहिंजो रहम कंदो। बेशक अल्लाह ज़बरदस्त गालिब ऐं निहायत हिकमत वारो आहे। अहिड़नि मोमिननि ऐं मोमिनियाणियुनि सां अल्लाह जन्नत में अहिड़नि बाग़नि जो वाइदो कयो आहे जिन जे हेठियां नहरियूं वहंदियूं हूंदियूं ऐं उहे ई उन्हनि में हमेशा रहण वारा हूंदा ऐं उन्हनि सदा बहार बाग़नि में पाक ऐं सुठियूं जायूं हूंदियूं। ऐं सभ खां वधीक त अल्लाह जो रिज़वान यानी अल्लाह जे कुर्ब, राज़िपे ऐं खुशनूदीअ जहिड़ी अता हासिल हूंदी ऐं इहा ई वॾी कामयाबी ऐं मुराद माणणु आहे।